दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। डिप्टी कमिश्नर दादू सैयद मुर्तज़ा अली शाह जो उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू ऐं गवर्नमेंट डिग्री कॉलेज जोही इम्तिहानी मर्कज़ जो दौरो कयो, जिते हुन 12वीं जमात जे जारी इम्तिहाननि ख़ासि तौर प्री मेडिकल जे ज़ूलॉजी ऐं प्री इंजीनियरिंग जे रियाज़ी जे पर्चनि दौरान इंतज़ामनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो। गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू में दौरे दौरान प्रिंसिपल प्रोफेसर मोहम्मद इरफान कल्होड़ो इम्तिहानी इंतज़ामनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। उन मौक़े ते 5 खां वधीक शागिर्दनि जा मोबाइल फोन ज़ब्त करे सेंटर इंतज़ामिया हवाले कया विया। बाद में डिप्टी कमिश्नर जोही डिग्री कॉलेज पहुतो, जिते प्रिंसिपल प्रोफेसर ज़ुल्फ़कार लगारी सां गॾु मुख़्तलिफ़ इलाक़नि में जारी इम्तिहाननि जो मुआइनो कयो। इन दौरान दर्जन खां वधीक शागिर्दनि जा 12 खां वधीक मोबाइल फोन ज़ब्त करे कॉलेज इंतज़ामिया हवाले कया विया। डिप्टी कमिश्नर दादू कॉलेज इंतज़ामिया ऐं पुलिस खे सख़्तीअ सां हिदायतूं जारी कयूं त इम्तिहानी मर्कज़नि में मोबाइल फोननि ऐं ॿियनि डिजिटल डिवाइसिस जे इस्तेमाल ते मुकमल पाबंदी खे यकीनी बणायो वञे। हुन हिदायत कई त हर इम्तिहानी मर्कज़ जे दाख़िली दरवाज़े ते पुलिस डेस्क क़ाइमु कई वञे, जिते शागिर्दनि जा मोबाइल फोन ऐं ॿिया डिजिटल आलात इम्तिहान जे दौरान ताईं तहवील में वरिता वञनि। हुन वधीक चयो त शफ़ाफ़ ऐं मुनसिफ़ाणा इम्तिहान कराइण लाइ सभई क़दम यकीनी बणाया वञनि त जीअं नक़ल जे रुझान जो मुकमल ख़ात्मो थी सघे। उन खां अलावा इम्तिहानी मर्कज़नि में मौसमी हालतुनि खे नज़र में रखंदे मेडिकल टीमूं बि मुक़रर कयूं वयूं आहिनि, जेके ज़रूरत पवण ते शागिर्दनि खे घुर्बल तिबी इमदाद फ़राहम कंदियूं।